अमा मुंहिंजो पुटु ख़ुदा जे मखलूक जो ॾोह कयो आहे, खेसि एतिरो जल्दी गुनाह माफ़ थींदो? ईअं न चओ, ईअं न चओ थी। रब वॾो कारसाज़ आहे। ॾिसजांइ वेठी, हिकु ॾींहुं उहो ईंदो जो दुश्मननि जे दिलि में मुंहिंजे पुट जे लाइ दहशत पैदा थी वेंदी ऐं हू ॾिसजांइ हुनखे माफ़ करे छॾींदा। हा अम्मी, पर अॻियां बि चाचा पीर अमजद आहे। हा हा, उहो बि आहे। तो वारो चाचो अमजद पंहिंजनि जो वॾो दुश्मन। हुन कॾहिं पंहिंजनि सां रहाई आहे, छो हाणे असां सां रहाईंदो? पर अलाह कंदो दुआ कर त हुनजे दिलि में रहम पैदा थिए। हा अम्मी, मूं ॿुधो आहे साईं ॾिने शहर मां छोकिरा घुराया आहिनि, खेसि वे फ़ैसिले में अमीन थींदा। हा हा, आहे को छोकिरो, हू साबुल आहे, उन जो मासात आहे। पर वात ॻाढ़ा छोकिरा, उन्हनि खे कहिड़ी ख़बर त कीअं फ़ैसिला थींदा आहिनि। ॾिसजांइ वेठी, अलाह कंदो मुंहिंजे पीर सोराब जो पलड़ो भारी थींदो। हा, दिलि खे दुआ लॻे ई नथी अम्मी। ॻाल्हि त ॿुध, तूं असांजी सॼण आई या दुश्मन जो परावनि माण्हुनि जी पासदारी पई वठी? कुझु ख़्यालु कर भाउ अथई। अम्मी, मूं त मिड़ी ॻाल्हि ते कई, तूं हर भरू नाराज़ पई थी। चङो, हाणे वञ चांहि जुक ठाहे त पीऊं। आऊं का चांहि वांहि नथी ठाहियां, आऊं वञा थी सोट रासिया ॾे। समझ में ॻाल्हि नथी अचे, छोकिरी जो दिमाग़ ख़राब थी वियो। हर ॻाल्हि ते चवां, हर ॻाल्हि ते चवां।